डेहर की जालकोतीप टाउन जे रहवासियुनि औरत माई रशीदा मुग़ल पंहिंजे टिनि पुटनि नदीम, इमरान ऐं फ़रहान मुग़ल सां गॾिजी पंहिंजे मुड़ुसु नज़ीर अहमद मुग़ल जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मीडिया अॻियां एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु हर रोज़ असां मथां मार कुट करे घर जी जॻह विकिरो करण जी ॻाल्हि करे थो, जंहिं सबबि असां दरबदर थी वेंदासूं। असांजी इनकार करण ते हू पाण खे पाण ज़ख़्मी करे असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणी कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन एस घोटकी खे अपील कंदे चयो त मुंहिंजी मुड़ुस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कागज़ जेका आहिनि ठवाईंदो आहे, खातो ठवाईंदो आहे, एतिरो खणी बि वियो। असां वटि असां हिनखे पैसा बि ॾिना आहिनि ते खातो बि ॾिनो आहे, त चए मां हिन जो जेको आहे रजिस्ट्री कराईंदो आहे उहो बि खणी वियो। हाणे असांखे ब्लैकमेल कई वेंदो आहे, चवंदो आहे जेको जॻह मां निकिरो हे मुंहिंजा नंढड़ा पुट आहिनि, हे वीचारा हाणे इहो चवंदा मां सां विढ़ंदा आहिनि, पुट मूंखे घरू कढंदा आहिनि। हाणे विढ़ण कुटण जहिड़ा आहिनि मुंहिंजा पुट नंढड़ा, तव्हां ॿुधायो। हा, इन्हनि खे कुटींदो आहे, मारींदो आहे, इन्हनि जी पढ़ाई वीचारनि ॿारनि जी बंदि कराई आहे। हे वीचारो कमाईंदो आहे, मज़दूरी कंदो आहे। हो पुट हुनजी 15,000 पघार आहे, जेको घर हलंदो पिया। इहो खटे न कमाए, मां सारो ॾींहुं मशीन हलायां, सिलायूं करां, पोरिया करे बच्चा पालिया आहिनि नंढड़ा नंढड़ा। सारी उमिरि मां सां विढ़े कुटे मारे, पाड़े वारनि ते इल्ज़ाम हणे, मुंहिंजे भेणियुनि ते इल्ज़ाम हणे, ॼाटनि खे घर न अचनि ॾे, धीअनि खे घर न अचनि ॾे, मां सां विढ़े, मुंहिंजे भाउ सां विढ़े। मुंहिंजो भाउ हे पाड़े में वेठो आहे, इनखे बि घर न अचणु ॾींदो आहे। हाणे आख़िर तव्हांजो मुतालबो छा आहे, छा थियणु घुरिजे? अब मां त इहो चवंदी आहियां न, मां सां हक़ इंसाफ़ थिए न। मां नंढड़ा बच्चा वठी काॾे वञा? मूंखे जो इहो घर खसे मां त मां काॾे वञा? मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे एतिरी, उहा बि चवंदा मूंखे ॾे, मां खसे किथे विकिणा वञी।